अल्लाह तबारक व तआला पंजन प्यारन सालिहन पंजन कामिलन पंजन नेक बानन जो शान बयान फरमायो आ। बुलंद आवाज सां सारी जमात सबूरी मिली करे बाआवाज़ बुलंद सलात शरीफ जो नजरानो पेश कर रहा हो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो ततजाफा जुनूबुहुम अनिल मदाजि'i यदऊन रब्बहुम खौफन व तमअन व मिम्मा रज़क़नाहुम कुरान ॿुधो अथव त दिल सां चओ सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो त मुंहिंजा सालिह बाना, मुंहिंजा नेक बाना, मुंहिंजा आरिफ बाना, मुंहिंजा सच्चा बाना, मां अल्लाह सां प्यार करण वारा, मां रब सां मोहब्बत करण वारा। जॾहिं रात थींदी तव्हां पंहिंजी ज़िंदगी तव्हां पंहिंजो पाण आराम में गुजारींदा आहियो, दुनिया जे कचहरियुनि में गुजारींदा आहियो, दुनिया जे मामलात में गुजारींदा आहियो, ग़िफ़लत में गुजारींदा आहियो। तव्हांखे मां अल्लाह जी यादि न हूंदी आहे, मां रब जो ज़िक्र न कंदा आहियो, बसि सॼी रात आराम सां सुता पिया हूंदा आहियो। रब फरमायो मगर मूंसां प्यार करण वारा, मुंहिंजा सच्चा बाना, मुंहिंजा कामिल बाना, मुंहिंजा मोमिन बाना ततजाफा जुनूबुहुम अनिल मदाजि'i यदऊन रब्बहुम। अल्लाह तबारक व तआला फरमायो रात जो थोड़ो टाइम आराम करे पोइ पंहिंजा पासा पंहिंजो पाण बिस्तरनि खां परे कंदा, यानी सुजाग थींदा। अनिल मदाजि'i पंहिंजा बिस्तरा छॾे करे, पंहिंजो आराम छॾे करे, यदऊन रब्बहुम खौफन व तमअन व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। रब फरमायो पोइ मुंहिंजा नेक बाना आधी रात खां बाद सुजाग थी करे मां अल्लाह जी इबादत कंदा, मां रब जे दरबार में दुआऊं घुरंदा, मां अल्लाह जे हुज़ूर में इल्तिजाऊं कंदा, मां रब जे दरबार में सजदा कंदा। रब फरमायो यदऊन रब्बहुम खौफन व तमअन व मिम्मा रज़क़नाहुम सुभान अल्लाह। ॻाल्हि वणेव त दिल खोले सुभान अल्लाह चओ। अव्हां खे सुभान अल्लाह चवराइण हिकु त महफ़िल जो सींगार आहे, अव्हां जे लाइ सुजागी आहे। सुभान अल्लाह में अव्हां जे लाइ फ़ाइदो आहे। सुभान अल्लाह अल्लाह तबारक व तआला जी तारीफ आहे। अल्लाह जा हबीब इरशाद फरमाए, साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त कलिमतान खफीफतान अलल लिसान व सकीलतान फिल मीज़ान। अल्लाह जा हबीब इरशाद फरमाए, मदीने जा ताजदार इरशाद फरमाए त बकलमा अहिड़ा आहिनि, बजमला अहिड़ा आहिनि जेके ज़बान ते पढ़ो त आसान, अवां विर्द कयो त आसान, अवां खे तकलीफ़ न अचे। बकलमा अवां ज़बान ते पढ़ो, पढ़ण में आसान आहिनि, पर उहे अजुर में ऐं सवाब में अवां जे मीज़ान में अवां जे नेक अमलनि जे पुड़ में अवां जे लाइ उन में तमामु वॾो अजुर आहे, तमामु वॾो सवाब आहे। या रसूल अल्लाह उहे बकलमा कहिड़ा आहिनि?
बजमला केड़ान अल्लाह जा हबीब इरशाद फरमाए त सुबहानल्लाह व बिहम्दिही सुबहानल्लाहिल अज़ीम दाया जो सुबहान अल्लाह जमात सगोरी काफिया आडो वाला सुबहान अल्लाह चौथा पोया सुबहान अल्लाह नथा जो सन वाला जो सुबहान अल्लाह अल्लाह जा हबीब इरशाद फरमाए त हिकड़ो सुबहान अल्लाह व बिहम्दिही ॿियो जुमिलो आहे सुबहान अल्लाहिल अज़ीम बिनी जुमलन में अल्लाह जी तारीफ़ रब जी पाकाई रब जी ज़ात जी तस्बीह आहे अल्लाह जा भी वता फरमाइन अवां पढ़ो त आसान पर सवाब अमलन में तवां जे लाइ नेक अमलन जे पुड़ में इन जो अजर ऐं सवाब तमाम वॾो आहे तमाम घणो आहे तंहिंजे करे ये महबूब जी महफिल इन महफिल में सुबहान अल्लाह भी चवी इन महफिल में सलात भी पढ़बी सुभान अल्लाह अब सलात भी पढ़ो न सलात छो न पढ़ो आऊं थी अंगण बुहारिया है अज मुंहिंजो यार ईंदो आऊं थी अंगण बुहारिया हाजी गुलाम नबी महेश्वर जो शेरा आई साईं अहमद ज़हीन वाला साईं बदरुद्दीन वाला हाजी साहब जे इलाके जा हम आऊं थी अंगण बुहारिया अज मुंहिंजो यार ईंदो आऊं थी अंगण बुहारिया ओ दिल बेकरार हुई जाला दिल बेकरार हुई जा है उनखे करार ईंदो आऊं थी अंगण बुहारिया पंहिंजूं अखियूं विछाया लालण अची लथो ॾे पंहिंजूं अखियूं विछाया लालण अची लथो ॾे बर्बाद घर वसी पए कदमन जो बरकतों दे बर्बाद घर वसी पे ओ मुखे निसी परे खाला मुखे निसी परे खा है पिरियन के प्यारे दो आऊं थी अंगण बुहारिया आऊं थी अंगण बुहारिया अज मुंहिंजो यार ईंदो आऊं थी अंगण बुहारिया अल्लाह तबारक व तआला फरमायो त उहे मां रब जा बाना रात जो मां अल्लाह जे हुजूर सजदा था कन मां रब खे राज़ी था कन मां अल्लाह जे हुजूर में दुआऊं था घुरन जहन्नम जो खौफ तन मां रब जे हुजूर में जन्नत जूं दुआऊं था घुरन मां अल्लाह जे खुशनुदी ऐं रज़ामंदी जूं दुआऊं था घुरन रब फरमायो इहे मुंहिंजा मोमिन बाना इहे मुंहिंजा सालिह बाना इहे मां अल्लाह जा आरिफ सादिक इहे ई मुंहिंजा सच्चा बाना आहिनि हीअ हिकायत करीमा ॿुधी उनजी माना हुआ ॿुधी अब माना समझ में आयव अल्लाह तबारक व तआला कुरान मजीद में बार-बार भजन कामिलन जो बयान फरमायो रब्बुल आलमीन इरशाद फरमायो त केड़ा मुझा प्यारा बाना केड़ा मुझा कामिला बाना केड़ा मां अल्लाह सा प्यार करने वाला रब फरमायो रिजालुल ला तुलहीहिम तिजारतुम वला बैउन अल ज़िक्रिल्लाह व इकामिस सलाते व ईताइज़ ज़कात यखाफून यौमन ततक़ल्लबु फ़ीहिल क़ुलूब वल अबसार
त हिकड़ा मां अल्लाह जा बाना मर्द हन शाइन बा मर्द हन दुनिया में हर को तो चवे त मां मुर्स माण्हू आ मां मर्द आ मां जवान मर्द आया मुंह में जवान मर्दिया रब फरमायो मां अल्लाह तो फरमाया तमा रब जी बानन मुझा मां रब जा बाना वे मर्द के रान रब फरमायो रिजालुल्लाह तुलहीम वे मां अल्लाह जाने कमाना जन के मां अल्लाह जे जिक्र का न को व्यापार थो रोके न दुनिया जो कमकार थो रोके न दुकान जो कम थो रोके न दुनिया जे कमन कारन में मां अल्लाह जे जिक्र का के रंद कथी अचे रब फरमायो ला तुलहीम तिजारतुन वला बैउन अन जिक्रिल्लाह व इकामिस सलाति व ईताइज़ ज़कात सुभान अल्लाह अल्लाह तबारक व तआला फरमायो त नमाज कायम करण का ज़कात अदा करण का रब फरमायो उनन के व्यापार ऐ उनन के दुनिया जा नफा न था रोकिन यखाफून यौमन ओए मां अल्लाह जा बना उन क़यामत जे न्यारो के खौफ था रखन जन निहारन में अखियूं फिरी विंजो कल्ब फिरी विंदा रब फरमायो उनन के मां अल्लाह जो खौफ आ मां रब जो खौफ था रखन करा मुसलमान भार वजीरो दोस्तों आयतों अवाब जो टी आयत बुधो अल्लाह तबारक व तआला फरमाए व इबादुर रहमानिल्लज़ीना यमशून अलल अर्दि हौनन व इज़ा खातबहुमुल जाहिलून क़ालू सलामा जो सुभान अल्लाह भला गाल वणे वथी दिल के करार अचे तो महबूब जो जिक्र कंदासीं अल्लाह वारन जो जिक्र कंदासीं इंशाअल्लाह ताला बेड़ा पार थींदा असां पहिरियां महफिल अज बारो शरीफ मुर्शिदन करीमन जो आ असां जो भाग आ जो उन्हनि जे दरबार में आया आहियूं अल्लाह वारा दिलिन जो राज भी जानदा आहिनि सिलसिले आलिया नक्शबंदिया में कई अल्लाह जा कामिल वली हजरत ख्वाजा मोहम्मद यूसुफ हमदानी रहमतुल्लाह ताला अलैह ख्वाजा अब्दुल खालिक गुजदवानी रहमतुल्लाह ताला अलैह हजरत ख्वाजा अबुल हसन खरकानी रहमतुल्लाह ताला अलैह हजरत इमाम जाफर सादिक रहमतुल्लाह ताला अलैह हजरत सलमान फारसी रहमतुल्लाह ताला अलैह करा दोस्तों ही सिलसिलो हजरत सैयदना मुर्शिदना हजरत सैयदना अबू बकर सिद्दीक जे दरबार में पहुंचे तो ऐ सोने सिद्दीक डायरेक्ट फेज मुझे महबूब आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक ज़ात का हासिल फरमायो ए ओ पाक सिलसिलो हजरत इमाम रब्बानी सैयदना मुजद्दिद अल-फसानी जो ही फेज अरीरो दोस्तों आयत करीमा जो तर्जुमो बुधो रब फरमायो व इबादुर रहमानिल्लज़ीना अल्लाह तबारक व तआला फरमायो मु रहमान जा बाना मां अल्लाह जा बाना एड़ा आइन यमशून अलल अर्दि हौना जमीन ते हलन तकब्बुर न कन वडाई न कन आकड़ न कन फख्र न कन अल्लाह फरमायो यमशून अलल अर्दि हौना अवान संदोन त इज्ज सा इनकिसारी सा तवाज़ु सा रब फरमाए मुजाबाना जमीन ते आज जी सा हलंदा आहिनि वडाई उन्हनि में न हूंदी आ फख्र उन्हनि में न हूंदो आ तकब्बुर ऐं गुरूर उन्हनि में न हूंदो आ वइज़ा खातबहुमुल जाहिलून क़ालू सलामा रब
रब फरमायो अगर जेकॾहिं दुनिया जा जाहिल अनजान माण्हू उन्हनि सां मुखातिब थींदा उन्हनि खे ताना हणंदा उन्हनि में नुक्तचीनियूं कंदा उन्हनि खे घटि वधि ॻाल्हाईंदा उन्हनि जी गिला कंदा उन्हनि जी गीबत कंदा अल्लाह तबारक व तआला फरमायो उहे मुंहिंजा रहमान जा बाना बदले में उन्हनि खे बददुआ न ॾींदा उन्हनि खे पिट न ॾींदा पर चवंदा कालो सलामा ओ अदा ताने ॾींदड़ ओ नुक्तचीनी कंदड़ असां तोखे दुआ था कयूं त तुंहिंजे मथां सलामती हुजे अल्लाह वारनि जो हे अमन जो फेरा मोहब्बत जो फेरा करा दोस्तों हे अल्लाह वारनि जे बाज जो फेरा अरीरो दोस्तों हाणे अचो त मुंहिंजे महबूब आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक दरबार में था अचूं अल्लाह जा हबीब मदीने जा ताजदार छा छा इरशाद फरमाइनि मदीने वारे जो जिक्र ॿुधंदो चओ सुभान अल्लाह है सारिया ज़बान छो न जे सरदार जी सना न करे अहिड़ो रत खुदा न करे सारिया ज़बान छो न जे सरदार जी सना न करे अहिड़ो रत खुदा न करे दुनिया जी शायरी अवां ॿुधी दुनिया वारा मज़ा जी इश्क में चवंदा त फलाणा तुंहिंजे लाइ मुंहिंजो सिर थो वञे तोखे न ॾिसंदुसि त मां मरी वेंदुसि अब केरु कंहिंजे वञण खां पोइ मोह न आहे पर शायरी उहा भले नात उहा भले करा दोस्तों कलाम उहो भलो जंहिंमें महबूब जो जिक्र हुजे मदीने वारे जी तारीफ़ हुजे अल्लाह जे हबीब जो शान हुजे आशिक शायर शान फरमायो जंहिं शेर में को गैर जी शायर सना करे शायर सना करे वरी ॿुधो जंहिं शेर में को गैर जी शायर सना करे शायर सना करे बेहतर उन्हीअ खां त उहो काराई पना न करे अहिड़ो रत खुदा न करे सारिया ज़बान छो न जे सरदार जी सना न करे अहिड़ो रत खुदा न करे राजा हंस मथे खणी करे जो सुभान अल्लाह हदीस शरीफ ॿुधो पोइ अल्लाह वारनि जो ज़िक्र कंदासीं हज़रत महबूब सुबानिया कुतुब रब्बानिया पीरनि जे पीर मुर्शिद सय्यदना व मुर्शिदना हज़रत महबूब सुबानी जो ज़िक्र कंदासीं इंशाअल्लाह ताला अल्लाह वारनि जो ज़िक्र थींदो मुर्शिदनि जो ज़िक्र थींदो सभिनी जा बेड़ा पार थी वेंदा सभिनी जूं झोलियूं अल्लाह तबारक व तआला कामिलनि जे सदके में रहमत सां भरे छॾींदो हदीस शरीफ ॿुधो अल्लाह जा हबीब इरशाद था फरमाइनि हज़रत सय्यदना अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी हज़रत सय्यदना अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु इरशाद फरमायो त हिक ॾियारे असां सभु सहाबी महबूब करीमन जे दरबार में मौजूद हुआसीं ऐं असां सभिनी सहाबन रसूलुल्लाह जो दीदार बि कयो शाद अल्लाह तव्हां असांखे बि मदीने शरीफ जी हाज़िरी नसीब फरमाए इंशाअल्लाह ताला दुआ कबूल थींदी हाज़िरी नसीब थींदी बेड़ा पार थींदा है शफा वारी
मिटी आए त तुझे मदीने जी नूरानी हर घिटी आए त तुझे मदीने जी मखण माखी मिसरी चा तुझे उन मुल्क जी वहवा मखण माखी मिसरी चा तुझे उन मुल्क जी वहवा मिठा हर शे मिठी आहे मिठा हर शे मिठी आहे त तुझे मदीने जी ॾाढा हथ मथे खणी ॾाढा सुभान अल्लाह जो वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह जो त ॿाहिरि जमात खे ख़बर पई त अंदर महफ़िल में अल्लाह वारनि जो ज़िक्र हले पियो ऐं अल्लाह वारनि जी शान जी महफ़िल जारी ऐं सारी आहे इंशाअल्लाह ताला मेरे नज़र थींदी जियां गजेरे पुराणे जे शाइर साईं जन जे मुरीद साईं जन खे सद करे चयो हुयो त मुते कर को मुर्शिद भलाईया जो भेरो ॾाढा ॾाढा सुभान अल्लाह गजेरे जो शाइर हुयो ऐं क़िबला साईं जन जे आमद ते शेर पढ़ंदो हुयो साईं रसूल बख्श के वेठो आ त मुते कर को मुर्शिद भलाईया जो भेरो सजन रोज सारिया सजन रोज सारिया ओ सुबह जो सवेरो मुते कर को मुर्शिद भलाईया जो भेरो अल्लाह जा हबीब इरशाद सा फरमाइन त ओ मुजा सहाबियो मां तव्हां खे मोमिन सालिह बाने जे बारे में ॿुधाया अल्लाह जो सालिह बानो छाखे चयो वेंदो रब जो प्यारो बानो छाखे चयो वेंदो अल्लाह जा हबीब इरशाद सा फरमाइन ओ मोमिन बानो जंहिंजे कननि में जंहिंजे दिल में अल्लाह तबारक व तआला नेक अमल करण जो इरादो दाख़िल फरमाईंदो पोइ अल्लाह जो बानो चवंदो त मां रुगो रब जो ज़िक्र कयां मां रब खे राज़ी कयां रात ऐं ॾींहुं अल्लाह जी इबादत कयां अल्लाह जा हबीब था फरमाइनि ओ माण्हू दुनिया वारनि खां ला तालुक थी करे इंसाननि खां कटिजी करे पंहिंजे पाण खे हिकिड़ी कोठड़ीअ में बंदि करे अल्लाह जो ज़िक्र कंदो उहा कोठड़ी बंदि हूंदी उन कोठड़ीअ खे लोह जो दरवाज़ो मज़बूत लॻल हुजे उन कोठड़ीअ जी चौधारी ॿी कोठी हुजे उन जे चौधारी वरी टी कोठी हुजे हुज़ूर फरमायो अहिड़ो अल्लाह जो बानो जेको रब जी इबादत थो करे पंहिंजे पाण खे कोठड़ीअ में बंदि कई 70 कोठड़ियूं 12 उन जे आहिनि 70 कोठड़ियुनि में बंदि करे ऐं अल्लाह जो ज़िक्र पियो करे हुन जी इबादत जो हुन जे ज़िक्र जो रब खे राज़ी करण जो अहिड़ो त असर थींदो अहिड़ो त हुन जो शान ज़ाहिर थींदो जो पूरी दुनिया जे अंदरि उन अल्लाह जे नेक बाने जी माण्हुनि में शुहरत थी वेंदी ऐं अल्लाह जो बानो इंसाननि में मशहूर थी वेंदो ॾाढा जो सुभान अल्लाह आहे बि लिकल हिकिड़े कोठड़ीअ में बंदा पाण खे ज़ाहिर बि नथो करे 70 कोठड़ियुनि में लिकी पियो इबादत करे पर मोरे वारा चवंदा फलाणे इलाइक़े में हिकिड़ो अल्लाह जो बानो आहे नवाब शाह वारा चवंदा करां दोस्तो जेकमाबाद ऐं बदीन वारा चवंदा दुनिया वारा चवंदा त फलाणो अल्लाह जो बानो आहे वॾो कामिल आहे वॾो आरिफ आहे अल्लाह खे यादि करण वारो आहे अज़ीज़ो दोस्तो ईअं हुन जी शोहरत थी वेंदी इंसाननि में मशहूर थी वेंदो हुज़ूर फरमायो पोइ दुनिया वारा माण्हू अल्लाह जे हुकुम सां रब जी इज़्न सां माण्हू उन अल्लाह वारे मोमिन बाने सां
मुहब्बत करण शुरू कंदा दादा जो सुभान अल्लाह सियासी माण्हू दुनिया वारा माण्हू माण्हुनि खे पैसा ॾियनि सां त असांजे लाइ नारा लॻायो अजीज़ो दोस्तो ही अल्लाह वारा न कंहिं न्यापो मोकिलीनि न कंहिंखां ॾोकड़ वठनि न कंहिंखां अजुर वठनि पर पोइ बि उन्हनि जो ज़िक्र ऐं उन्हनि जी मुहबत अॼु ॾिसो तव्हां दरगाह क्यारी शरीफ़ ते आया आहियो हीअ तव्हांजे दिलि में मुहबत असांजे दिलि में मुहबत आयल मुरीदनि जे दिलि में मुहबत या असांजे मुर्शिदनि करीमनि जे इबादतुनि ऐं ज़िक्र जो इहो फेर को किथां खां आयो को किथां खां आयो हुज़ूर फरमाए को माण्हू उन्हनि सां मुहबत करणु शुरू कंदा पोइ जीअं उहो मोमिन बानो अमल कंदो ॿिया माण्हू बि उनखे ॾिसी करे उन वांगुरु दुनिया में नेक अमल करणु शुरू कंदा चओ सुभान अल्लाह ॾिसंदा त असांजो मुर्शिद 5 वक्त बा जमात निमाज़ थो पढ़े मुरीद बि निमाज़ पढ़णु शुरू कंदा मुर्शिद बि शरीयत मुस्तफा जो पाबंदा मुरीद भी पान के शरीयत मुस्तफा जो पाबंद बनाइंदो मुर्शिद भी सही उल अकीदा अहले सुन्नत व जमाअत वारो आ मुरीद भी रसूलुल्लाह जो दीवानो बनजी विंदो अल्लाह जा हबीब इरशाद था फरमाइन उन बाने जो जिक्र उन जी तारीफ दुनिया में मशहूर थी वेंदी इहो ही सबब आ त अल्लाह वारन जो जिक्र पूरी दुनिया जे अंदर मशहूर आ सुभान अल्लाह हजरत महबूब सुभानी कुतुब रब्बानी बगदाद शरीफ में चो सुभान अल्लाह ॾाढा चो सुभान अल्लाह पर पूरी दुनिया जा मुरीद हजरत महबूब सुभानी सां मोहब्बत था कन मोहब्बत कई था या न मुर्शिद जंहिंजो दस्तगीर तखे लर न लोडो मुर्शिद तो सुभान अल्लाह जंहिंजो दस्तगीर तखे लर न लोडो जो अब्दुल कादिर पीर तखे लर न लोडो जो अब्दुल कादिर पीर तखे लर न लोडो यारी बारी करण सवाबा दुश्मन जे लए जियरे अदाबा अदा यारी बारी करण सवाबा दुश्मन जे लए जियरे अदाबा जहें खंडो मिसरो विरहाया खीर तके लर न लोडो खंडो मिसरो विरहाया खीर तके लर न लोडो जो अब्दुल कादिर पीर तके लर न लोडो आज खिदमत में अर्ज बे कयम त मोमिन बाने जो शान बुधो मोमिन बाना सिलसिले आलिया नक्शबंदिया में हजरत ख्वाजा अबुल हसन खरकानी रहमतुल्लाह ताला अलैह एडो वडो अल्लाह जो कामिल वलिया जंहिं फरमायो दुनिया में जेके माण्हू रुगो मुंहिंजो नालो वठंदा पाण फरमाइनि था त मां रब जो एडो महबूब बानो आया जो उहे बि जन्नत में वेंदा मां ख्वाजा अबुल हसन जो जिक्र इन करे कंदो आहियां खरकानी जो पाण फरमाइनि था जेके असांजो जिक्र कंदा उहे बि जन्नत में वेंदा सुल्तान महमूद गज़नवी चओ सुभान अल्लाह ख्वाजा अबुल हसन खरकानी रहमतुल्लाह ताला अलैह एडो अल्लाह जो कामिल वली जो हजरत बायजीद बिस्तामी रहमतुल्लाह ताला अलैह 12 महीने दकान जे इलाके ने एकड़ा शहीद हुंदा शहीदन जो मदारू हुंदियो हुयो हजरत बायजीद बिस्तामी रहमतुल्लाह ताला अलैह 12 महीने में कब्रिस्तान ते वेंदा जना वापस खरकान का गुजरदा त पाण हिन
अञा छतो साह खणी जीअं का ख़ुशबू सूंघजे इजे पाण ख़ुशबू सूंघंदा हुआ मुरीद अर्ज़ कंदा क़िबला अवां 12 महीने ते अचो था ऐं जनाब वापसि था अचो हिन इलाइक़े खरकान में अवां ख़ुशबू था सूंघो कंहिंजी ख़ुशबू आहे पाण फरमाए त हिते मर्दे मोमिन अल्लाह जो नेक बानो हज़रत ख़्वाजा अबुल हसन खरकानी रहमतुल्लाह ताला अलैह अञा दुनिया में न आयो आहे पर उन मर्द मोमिन जी ख़ुशबू उन अल्लाह जे नेक बाने जी ख़ुशबू हुन जे अचण खां पहिरियां ई मूंखे महसूस पई थिए सुल्तान महमूद गज़नवी पंहिंजे वज़ीर खे चयो त वञ अल्लाह जे वली अबुल हसन खरकानी खे चयो त बादशाह तोखे घुरायो अच अब जागो पिया ॾाढा सुभान अल्लाह चओ बादशाह जो वज़ीर हुयो बादशाह पंहिंजे वज़ीर खे चयो त जे मना करे त कुरान जी आयत पढ़जाया अय्युहल्लज़ीना आमनू अतीउल्लाह व अतीउर रसूल व उलिल अम्रि मिनकुम रब फरमाए ईमान वारो अल्लाह जी इताअत कयो अल्लाह जे रसूल जी इताअत कयो ऐं अवां मुस्लमाननि में अवां जो जेको हाकिम आहे उन जी अवां इताअत कयो उलुल अम्र जी इताअत कयो चई पोयां आयत पढ़ी ॿुधाजांस जे न जे ख़्वाजा अबुल हसन खरकानी वटि सुल्तान महमूद गज़नवी जो वज़ीर पहुतो चई क़िबला तव्हांखे बादशाह घुरायो आहे सुल्तान महमूद गज़नवी घुरायो आहे पाण फरमाए मां बादशाह ॾे कोन हलंदुसि इहा आयत पढ़ी ॿुधायई त ख़्वाजा अबुल हसन खरकानी रोई फरमायो त मां तव्हांजा अतीउल्लाह में मां फना पियो आहियां माया अल्लाह जे इश्क में फना पियो आहियां अतीउर रसूल खां मां शर्मिंदो आहियां माया उलुल अम्र त बाद में रहियो मां त अल्लाह जे इश्क ऐं मोहब्बत में फना आहियां पर दोस्तो वापसि मोटी आयो सुल्तान महमूद गज़नवी खे जे ॿुधाई त हज़रत ख़्वाजा अबुल हसन खरकानी हीअं थो फरमाए न त चए हा बादशाह चयो आहे वञा बादशाह इनाम ॾींदो तोहफ़ा ॾींदो बादशाह वटां माल मिलंदो पर आशिक कीअं हूंदा आहिनि वाह वाह गुज़रान फ़क़ीरान दा हथ मथे करी ॾाढा सुभान अल्लाह वाह वाह गुज़रान फ़क़ीरान दा फ़क़ीरान दा दरवेशां दा फ़क़ीरान दा दरवेशां दा गुज़रान फ़क़ीरान दा प्यारा मुसलमान भाइरो अज़ीज़ो दोस्तो गौर सां ॿुधजो सुल्तान महमूद गज़नवी छा कयो जो पंहिंजे ख़ासि नौकर अयार खे चई त तूं मुंहिंजो लिबास पा बादशाही लिबास पा तूं बादशाही ताज पा ऐं सुल्तान महमूद गज़नवी उन पंहिंजे ख़लीफ़े पंहिंजे नौकर अयार वारो लिबास पातो ग़रीबाणो लिबास पातई नौजवान बानियूं उन्हनि खे मर्दनि जा कपिड़ा पाराए मर्दनि जो लिबास पाराए ऐं इरादो कई त वञा ख़्वाजा अबुल हसन खरकानीअ जे दरबार में ॾिसां त अल्लाह वारो सुञाणे थो या नथो सुञाणे ॾिसां त हुनजी नज़र केतिरी आहे ॾिसां त हुनजी निगाह केतिरी आहे करा दोस्तो ख़्वाजा अबुल हसन खरकानीअ वटि जीअं जो महमूद पहुतो त उनखे जेको लिबास पातल हो नौकरनि वारो पुराणो लिबास ऐं अयार खे बादशाह वारो लिबास पातल हुयो हे सुल्तान महमूद पोयां हुयो अज़ीज़ो दोस्तो जीअं जो दरबार में पहुतो त ख़्वाजा अबुल हसन खरकानी मुर्की वञी हज़रत ख़्वाजा अबुल हसन खरकानी सुल्तान महमूद गज़नवी जे बाह खां वञी वरितो चओ सुभान अल्लाह पाण फरमायो तूं लिबास मटाए आयो आहीं मतां चई मूंखे ख़बर कान पई आहे
तू ही सुल्तान महमूद गजनवी आई मां वठी करे पंहिंजे परसां विहारीस त सुल्तान महमूद गजनवी चयस त मूंखे का बायजीद बिस्तामी जी हिकायत ॿुधा। ॾाढा सुभान अल्लाह रहो हैरान रहिजी वियो। अञा जेके औरतूं कानियूं हुयूं जन के मर्दन जो लिबास पातल हुयो त ख्वाजा अबुल हसन खरकानी मुर्की फरमायो मुझिया महफिल में गैर मुहरिमा औरतूं बीठियूं आहिनि फिरा इन्हनि खे हिन महफिल मां कढ त पोइ तोखे मां बायजीद बुस्तानी जी हिकायत थो ॿुधायां। ऐं बायजीद बुस्तानी जी हिकायत उनजी उनजो कलाम अहिड़ो आहे जो मां ॿुधंदो मुंहिंजी दिलि ठरी पवंदी। बादशाह हैरान रहिजी वियो त सुञाणे वियो हे मर्द न आहिनि औरतूं आहिनि। बानियूं वयूं चई बायजीद बुस्तानी जी हिकायत तोखे ॿुधायां थो। बायजीद बुस्तानी फरमायो अल्लाह जे वली फरमायो